नाज़रीन इंसाफ न्यूज़ सां गॾु मां आहियां मुनीर हुसैन। फैज़गंज खां तालका रिपोर्टर इरशाद अली बालादी जी रिपोर्ट मौजूद। फैज़गंज असिस्टेंट कमिश्नर मुस्तकीम कुरैशी कोट लालू एहसास किफ़ालत सेंटर ते छापो हणी ग़रीब मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां गैरकानूनी कटौती कंदड़ डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे कोट लालू थाणे जे 5 डिवाइस होल्डरनि ते केस दाख़िल करे छॾियो। कोट लालू पुलिस ग़रीब मुस्तहिक औरतुनि जे आयल बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी आयल रक़म मां 500 खां 1000 रुपया वठी कटौती कंदड़ डिवाइस होल्डरनि उमेद अली ख़ासि अली मंसूर सरफराज़ इक़बाल राजपर शाहिद राजपूत शामिल आहिनि। कोट लालू पुलिस स्टेशन असिस्टेंट कमिश्नर मुस्तकीम कुरैशी जी अॻुवाणी में कार्रवाई करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथां केस दाख़िल करे लाकअप हवाले करे छॾियो। उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर फैज़गंज मुस्तकीम कुरैशी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त ग़रीब मुस्तहिक औरतुनि जे रक़म मां गैरकानूनी कटौती कंदड़नि डिवाइस होल्डरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे केस दाख़िल करे छॾियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मुस्तकीम कुरैशी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त जंहिं बि डिवाइस होल्डर उहा इजाज़त न ॾिनी वेंदी त हू कंहिं ग़रीब मुस्तहिक औरतुनि जे पैसनि मां कटौती करे केतिरो बि बाअसर छो न हुजे इन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ग़रीब मुस्तहिक औरतुनि जे शिकायतुनि ते अॼु कोट लालू एहसास किफ़ालत सेंटर ते एजेंटनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वई आहे। फैज़गंज असिस्टेंट कमिश्नर मुस्तकीम कुरैशी।